शामिल कनासी कारोबारी खबरों। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में सख्त बढ़ाई सबब 100 इंडेक्स 40,000 जी सतह खां हेठि अची वियो। सूमर ॾींहं जे कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं बि स्टॉक एक्सचेंज में बढ़ाई नज़र आई। 100 इंडेक्स 578 पॉइंट्स जे अहाते में रहियो, पर कारोबार जी पुॼाणी ते 100 इंडेक्स 330 पॉइंट्स घटिजी 4,970 ते बंदि थियो। अॼु अंगारे ॾींहुं बि कारोबार दौरान स्टॉक एक्सचेंज में सख्त बढ़ाई जो रुझान रहियो ऐं 100 इंडेक्स 40,000 जी सतह खां बि हेठि अची वियो। आलमी बैंक पाकिस्तान खे 1.1 अरब डॉलर्स खां वधीक रक़म ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वर्ल्ड बैंक जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर्स जे इजलास में पाकिस्तान जी माली मदद लाइ 1.6 अरब डॉलर्स जी मंज़ूरी ॾिनी वई। पधिराई मूजिबि पाकिस्तान खे सिंध में ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ 5 मंसूबनि लाइ फंड मिलंदा, जिन मां 3 मंसूबा मुतासिरनि जी बहाली, घरनि जी तामीर ऐं ज़राअत जे शोबे जा आहिनि, जॾहिं त ॿिया 2 मंसूबा माउ ॿार जी सिहत जे शोबे में मुआवनत कंदा। नाज़रीन, कारोबारी ख़बरुनि में फ़िलहाल एतिरो ई। हलूं था मामूल जी ख़बरुनि ॾांहुं।